سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم يا سلام سبي ساتي گرجی مجھے مٹھڑے محبوب دے درود شریف اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم يا سلام تی دفعہ محبت سے مجھے دل بر حبیب دے درود شریف اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وبارك وسلم يا سلام جماعت صبوری وقت کافی گزری چکو یقیناً تمام کافی دیر کھانے چلائیو تھکی پیا ॿुधो ऐं पर वेठा आहियो जंहिं दिलबर हुसैन जे लाइ इंशाअल्लाह उन जे नाना जो बि हिन महफ़िल ते इंशाअल्लाह करम थी कुछ साल पहिरीं क़िबला मुफ्ती साहब मुफ्ती गुल हसन रहमतुल्लाह अलैह सां मुवाइदो कयो हो मगर के मजबूरी जे करे आउं न पहुतसि ऐं बल्कि मुफ्ती साहब खे आउं परचान पायोसि हिते परचान पायोसि मूंखां मजबूरी न पहुतुसि ऐं काश आउं मुफ्ती साहब जी हयाती में अचां मुफ्ती साहब खे ॾाढो शौक़ु हूंदो त तव्हां असां वटि अचो ऐं मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह मूंखे ॿुधाईंदा हुआ त 52 सही शायदि 52 साल जो थियो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ॾिहाड़ो साईं मल्हाईंदा हुआ उर्स मुबारक मल्हाईंदा हुआ जेको साईं जो ज़िक्र पाक मल्हाईंदा हुआ पर इन में अल्लाह ताला जी तरफ़ खां वक़्तु मुक़ररु हूंदो आहे मूं क़िबला मुफ्ती जमील साहब सां वाइदो कयो मगर मुंहिंजो हिन तव्हांजे इलाइक़े में अचां त असांजी निस्बत आहे सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी सां जिन जे सदके असांखे गौस पाक जेका महिरबानी थी आहे इन्हनि मुर्शिदनि जे सदके सां थी आहे तव्हांजे पाड़े जा बुज़ुर्ग आहिनि सुञाणो था न भाउ पंहिंजो आहे पीर जो ॻोठु हिकिड़ी साईं जो ज़िक्र ॿुधायां साईं को हुसैन जी सैयद आहे जागो पिया साईं पर असल दीन जो कम कयो सैयद ज़ादन हुसैन कौन के काबी बिसर दे करबला वारा हुसैन वाह सुभान अल्लाह हज़रत गुलाम नबी महेशर रहमतुल्लाह अलैहि के शेर है आशिकन के सुठा चई गया मुझा मिठा